नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्तां के खिरड़ा मां ख़बर ॾींदाल खिरड़ा भरसां ॻोठ ॾियारड़ी में कुछ ॾींहं अॻु कुंज वल्द पप्पू शहर जी घरवारी जो ख़ुदकशी वारो मामलो वारसन पारां हथ सां क़तल वारे केस में कातिल गिरफ़्तार न थियण जे करे कुंज जे वालिद वज़ीर शहर अहमद खान शहर माजिद नवाज़ शहर सदाम शहर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब ते एतिजाई मुज़ाहिरो कयो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खिरड़ा मां अवामी न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद यासीन पंहिंजी हिन रिपोर्ट में। कुंज जो पी आहियां, कुंज सां इंसाफ़ कयो वञे। कुंज जा कातिल आज़ाद घुमी रहिया आहिनि, रुख़साना आहिनि मंज़ूर। आला अमलदारनि खे अपील थो कयां, सिंध जी न्याणी क़तल थी आहे, कामरेडनि खे शागिर्दनि खे अपील थो कयां, इंसाफ़ वठी ॾियो मूंखे ऐं इंसाफ़ वठी ॾियो। पैसे छो पीर वसण पैसा खाई वेठो आहे, थाणे ते बि ॾियण जे लाइ मौजूदु न आहे। ॿ टे दफ़ा चकर हणी मोटी विया आहियूं ऐं ग़रीब मिसकिन आहियां, किराए जा पैसा न आहिनि। ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे इंसाफ़ कयो वञे। 3 ॿार आहिनि कुंज जा, मासूम ॿार आहिनि कुंज जा, उहे उते रही ऐं तड़पी रहिया आहिनि ऐं 2 महीननि जो हमल हुयो छोकिरे खे। उन हमल सां हुनखे चंदूरनि जा धक हणी छोकिरे खे मारियो वियो आहे। 6 कलाक लाश सां बेहुरमती कई वई आहे। हुनखे चपनि में सुर्खी, मोल खे चपनि खे सुर्खियूं हणी विया आहिनि, सुरमो पारायो वियो आहे। जीअं ॾिसनि त असां वटि सुखी हुई, अहिड़ो ज़ुल्म थियो वियो आहे। सर असां इंसाफ़ कयो वञे ऐं मालिकनि खे इतला न ॾिनो वियो आहे। पाड़े वारनि देरि सां इतला ॿुधायो आहे, देरि सां असां पहुता आहियूं त घर में केरु बि न हुयो। ॿकरियूं माल अॻुवाट कढी विया, असां सां इंसाफ़ कयो वञे। जीअं वज़ीर अहमद शहर जी न्याणी कुंज सां जेको ज़ुल्म थियो आहे, सरासर नाइंसाफ़ी आहे। बल्कि हे हिकिड़ी कुंज आहे, हज़ारनि लखनि जी तइदाद में रोज़ अहिड़ियूं कुंजूं घुसनि थियूं। को बि तदारक नथो कयो वञे, को बि इंसाफ़ नथो कयो वञे। हिन वज़ीर अली जी कुंज सां केरु इंसाफ़ कंदो? दर दर ठोकरूं पियो थो खाए, दर दर पियो थो भॼे। ग़रीब आहे, मिसकीन आहे, इन जे करे लाचार आहे त हुन सां किथे बि इंसाफ़ जी उमेद नथो सम्झे। उहो अॼु प्रेस क्लब ते असां हिते पहुता आहियूं त वज़ीर सां इंसाफ़ कयो वञे, हुन जे कातिलनि खे केफ़र किरदार ते पहुचायो वञे, जीअं हुननि खे सबक़ु मिले ऐं हिन समाज में हिकिड़ो सबक़ु वञे त इन क़तल जे एॾी बेदर्दी सां क़तल करण वारनि खे गवर्नमेंट ऐं हुकूमत केतिरी सख़्तु सज़ा ॾेई ऐं इंसाफ़ कयो वञे। मुतालबो आहे IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां त पीर वसण पुलिस को बि क़दम न खयो आहे। हिन महिल ताईं कुंज शहर जे क़तल जे केस में जवाबदार आज़ादु घुमनि पिया ऐं जवाबदार बार बार धमकियूं पिया ॾियनि त केस तां हथु खणो, जरगो कराइणु चाहिनि था। पर असां IG खे इहा अपील था कयूं त इन जे लाइ को एक्शन खयो वञे ऐं SHO ख़ासि तौर ते उन्हनि जी वांगार वेही रहियो आहे, जवाबदारनि सां गॾु पियो घुमे। को बि उन जे लाइ उन हिन महिल ताईं एक्शन न खयो आहे, न का गिरफ़्तारी शो कई आहे SHO, न का रेड थी आहे, न हुननि जा घर रथा। हेॾो वॾो ज़ुल्म थियो आहे कुंज शहर सां, उन जे वालिदेन सां इंसाफ़ कयो वञे। शहर सां हिन महिल भाङे भाई वार थिया आहियूं। उनजी कुंज इंदड़ी न्याणी, उन सां बेदर्दी जेको नाइंसाफ़ी थी आहे, उनजो क़तलु हिकिड़ो कयो वियो आहे, ॿिटो क़तलु आहे। उनखे बि हमल हुयो, माना 4-5 महीननि जो ॿारड़ो बि हुयो, माना ॿिटो क़तलु थी वियो हुयो, डबल क़तलु थियो। उन जे हिसाब सां असां अॼु प्रेस क्लब ते पहुता आहियूं। छो हुनजा जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि, मुख्य जवाबदार उहे फिरंदा वतन था पिया। उन जे हिसाब सां असां हुन सां साथ ॾिनो आहे। जे अॻिते इहे आला अख़्तियार न वारा ऐं प्लस में SHO को क़दम न खणंदो, थी सघे त मालिक कोई अहिड़ो क़दम खणे जंहिंजे हिसाब सां पोइ इहा SHO ऐं प्लस में हुन जो अमलो को उन सां को लाताल कई ॾेखारे त मां इहे गिरफ़्तार करे चुको आहियां। पर गिरफ़्तार थिया न आहिनि अञा। असांखे जेका इहा ख़बर पई आहे, असां प्रेस क्लब ते पहुता आहियूं, इंसाफ़ कयो वञे कुंज शहर सां। अहिड़ी कई कुंजूं मारवाड़नि जूं पुठियूं वयूं आहिनि, जेके बेदर्दीअ सां कंहिं न कंहिं इल्ज़ाम जे तरीक़े सां कुठो वञे थो। जे इंतिज़ामिया अहिड़ो अमल ऐं अहिड़ो क़दम खणे या जज साहिबान अहिड़ो क़दम खणनि, असां चीफ जस्टिस खे अपील था कयूं सुओ मुओ नोटिस वठी ऐं हिन खून जो अज़ालो कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।